केमिस्ट्री क्लास 9 बाब पहिरियों सबक अठों बुनियादी वस्फ़ूं बेसिक डेफिनेशंस एलिमेंट कंपाउंड एंड सब्सटेंस आवां केमिस्ट्री जो उस्ताद नजील अचरना आवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि नंबर पहिरियों आंसर एलिमेंट नंबर ॿियों मुरकिब कंपाउंड ऐं नंबर टियों शइ सब्सटेंस आंसर element. An element is a substance made up of same atoms. हिकिड़ो अंसर उहा शइ आहे जेको साॻियनि ई एटमनि मां ठहियलु हूंदो आहे हैविंग सेम एटॉमिक नंबर जंहिंजो एटमी नंबर साॻियो हूंदो आहे and cannot be decomposed into simple substances by ordinary chemical reactions जंहिंखे आम कीमियाई रिएक्शन्स जे ज़रिए वधीक सादन शयुनि में टोड़े नथो सघिजे अंसर उहा शइ आहे जेको साॻियनि ई एटमनि जो ठहियलु हूंदो आहे अहिड़नि एटमनि जो जंहिंजो एटमी नंबर साॻियो हुजे ऐं अंसर खे कंहिं बि कीमियाई अमल जी मदद सां वधीक सादिन शयुनि में टोड़े नथो सघिजे ही हिकु एलिमेंट जो मिसाल आहे त उहो एलिमेंट कीअं साॻियनि ई हिकु जहिड़नि एटमनि मां ठहियलु हूंदो आहे सोन हुजे तॾहिं बि उन जा सभई एटम पाण में हिकु जहिड़ा हूंदा उन्हनि जो एटमी नंबर साॻियो हूंदो जेकॾहिं कार्बन आहे त उन्हनि जो बि एटमी नंबर एटमनि जो साॻियो हूंदो उहे साॻिए ई एटमी नंबर वारा एटम पाण में गॾिजी करे कार्बन ठाहींदा आहिनि ऐं के जेके अंसर मॉलिक्यूल्स जी सूरत में थींदा आहिनि मॉलिक्यूलर एलिमेंट हूंदा आहिनि जीअं ऑक्सीजन आहे जीअं हाइड्रोजन आहे या जीअं नोबल गैसूं आहिनि उहे बि साॻियनि ई एटमनि मां हिकु जहिड़नि एटमनि मां ठहियलु हूंदियूं आहिनि पर इन अंसर खे जेकॾहिं असां मुरकिब सां फ़र्क़ु कयूं त उहो मुरकिब जेको आहे उहो मुख़्तलिफ़ एटमनि जो ठहियलु हूंदो आहे हिकिड़ो एटम ॿियो आहे त हेॾो टे जेके एटम आहिनि उहे ॿिया आहिनि जेकॾहिं तव्हांखे अहिड़े क़िस्म जो को बि सब्सटेंस नज़र अचे थो जंहिंमें एटम हिकु जहिड़ा न आहिनि त तव्हां पक सम्झो त इहो अंसर कोन्हे को या त इहो हूंदो मुरकिब या वरी इहा हूंदो मिलावट ही मिक्सचर आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ एटम आहिनि मुख़्तलिफ़ मुरकिब आहिनि सो मुख़्तलिफ़ मुरकिब ऐं मुख़्तलिफ़ अंसर पाण में मिली करे उहे छा ठाहींदा आहिनि मिलावट ठाहींदा आहिनि मिलावट में बि मुख़्तलिफ़ एटम हूंदा आहिनि मुरकिब में बि मुख़्तलिफ़ एटम हूंदा आहिनि पर हिकु अंसर में एटम हमेशह साॻिया हूंदा सो असां अंसर उनखे चऊं था जेको साॻियनि एटमनि जो ठहियलु हुजे periodic table with physical state at room temperature ही periodic table आहे जंहिंमें 118 अंसर जेके आहिनि उहे ॾिनल आहिनि अंसर खे जेकॾहिं असां रूम टेम्परेचर ते उन्हनि जी तबई हालतुनि में विरायूं त असांखे टे अंसर मिलंदा हिकिड़ा अंसर उहे आहिनि जेके गैस जी हालत में आहिनि जिन खे हिन रंग सां ॾेखारियल आहे हाइड्रोजन नाइट्रोजन ऑक्सीजन फ्लोरीन क्लोरीन ऐं ही नोबल गैसूं जेके आहिनि हीलियम नियान आर्गन क्रिप्टॉन इहे सभु गैस जी हालत में मिलंदड़ अंसर आहिनि नंबर ॿियों कुझु अंसर अहिड़ा आहिनि जेके लिक्विड हालत में मिलंदा आहिनि ऐं उहे तमामु थोरा आहिनि जीअं ब्रोमीन जीअं मरकरी आहे ऐं जीअं 112 नंबर ते जेको अंसर मौजूदु आहे इहे जेके आहिनि उहे असांजा अहिड़ा अंसर आहिनि जेके लिक्विड जी हालत में मिलंदा आहिनि आम जेके अंसर आहिनि असां वटि उहो हिकिड़ो मरकरी आहे पारो जेको थर्मामीटर में बि इस्तेमालु थींदो आहे 80 एटॉमिक नंबर अथसि ऐं ॿियो ब्रोमीन आहे इहे ॿई जेके आहिनि असांखे लिक्विड हालत में मिलंदा आहिनि बाक़ी ॿिया जेके बि अंसर आहिनि उहे समूरा सॉलिड हालत में मिलंदा आहिनि जेकी इन रंग सां ॾेखारियल आहिनि ही समूरा जेके ॿिया अंसर आहिनि इहे असांखे सख़्तु हालत में मिलंदा आहिनि सो अंसर तबई तौर ते असांखे टिनि हालतुनि में मिले थो गैस जी हालत में लिक्विड जी हालत में ऐं सॉलिड जी हालत में अंसरनि खे असां हिकिड़ी ॿी क्लासिफिकेशन में विराईंदा आहियूं मेटल्स धातु नॉन मेटल्स गैर धातु एंड मेटलॉइड्स धातु वारा ही मेटल्स ब्लू कलर सां ॾेखारियल आहिनि ही समूरा जेके अंसर आहिनि ब्लू कलर वारा इहे धातु आहिनि ऐं ॿिए नंबर ते असां जेकॾहिं नॉन मेटल्स खे ॾिसूं त हिन कलर वारा जेके बि अंसर आहिनि उहे नॉन मेटल आहिनि नाइट्रोजन नॉन मेटल आहे कार्बन नाइट्रोजन फास्फोरस सल्फर क्लोरीन आर्गन
ही वारो जेको हिसो आहे इन्हनि खे असां नोबल गैसूं करे पढ़ंदा आहियूं, इन्हनि खे गिर धातुनि में शामिल नथो करे सघिजे। ही जेके आंसर आहिनि हितां खां वठी ही समूरा इहे असांजा नॉन मेटल आहिनि वेंदे हाइड्रोजन ताईं। ही वारो जेको आहे उहे हिकिड़ी ॻाल्हि में इन्हनि जहिड़ा आहिनि त इहे गैस वारी हालत में आहिनि। बाक़ी जेको आहे सो ही आंसर इन्हनि खे असां नोबल गैसूं करे पढ़ंदा आहियूं, इन्हनि खे ग़ैर धातुनि में शामिल नथो करे सघिजे। ॿियो आहे मेटलॉइड, धातुअड़ा जेके मेटल्स ऐं नॉन मेटल्स जे विच ते ख़ासियतूं रखंदड़ हूंदा आहिनि। उन्हनि में बोरान, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, एंटीमनी, इहे जेके आहिनि आंसर ही ॾाकण टाइप जेके ठहियल आहिनि, जेकी ग़ैर धातुनि खे ऐं धातुनि खे अलॻि कनि था, इहे विच ते जेके आंसर अची वञनि था इन्हनि खे असां छॾियूं था धातुअड़ा या मेटलॉइड। असांजे 9 दर्जे जी केमिस्ट्रीअ जी किताब में डू यू नो, छा तव्हांखे ख़बर आहे, जे उनवान सां हिकिड़ी तस्वीर ॾिनल आहे जंहिंमें धातु, गैर धातु ऐं धातुअड़नि जे विच में फ़र्क़ु ॿुधायल आहे। उन्हनि फ़र्क़नि खे ॾिसूं त मेटल, solid material which is typically hard, shiny, malleable, fusible and ductile with good electrical and thermal conductivity, for example iron, gold, silver and aluminium and alloys such as steel। धातु जेके आहिनि उहे सख़्तु शयूं थींदियूं आहिनि जेकी ख़ासि तौर ते हार्ड, तमामु घणा पक्का मज़बूत थींदा आहिनि, शाइनी हूंदा आहिनि, उन्हनि में चमक हूंदी आहे, मेलेबल हूंदा आहिनि, उन्हनि मां प्लेटूं ठाहे सघजनि थियूं, जीअं सोन जा जेके वरक ठहंदा आहिनि या चांदीअ जा जेके आहिनि थांव ठहंदा आहिनि, जिस्त जा जेके आहिनि उहे थांव ठहंदा आहिनि, उन्हनि जूं प्लेटूं ठहंदियूं आहिनि। ऐं उहे फ्यूज़िबल हूंदा आहिनि, उन्हनि खे असां रिझाए सघूं था। ऐं उहे डक्टाइल हूंदा आहिनि, उन्हनि मां तारूं ठाहे सघजनि थियूं। जेके बि तारूं आहिनि, जीअं बिजलीअ जी तार थींदी आहे, प्लास्टिक जे अंदरि जेके हूंदियूं आहिनि, ट्रामे जूं तारूं थी वियूं, जिस्त जूं तारूं थी वियूं, उहे सभु धातुअ जा मिसाल आहिनि। धातु जेके हूंदा आहिनि उहे गुड इलेक्ट्रिकल एंड थर्मल कंडक्टिविटी रखंदड़ हूंदा आहिनि, बिजलीअ जा सुठा पसराईंदड़ हूंदा आहिनि, गर्मी जा सुठा पसराईंदड़ हूंदा आहिनि। सो का बि शइ जंहिं मज़ा करंट क्रॉस करे असांखे लॻे थो त उहो धातु आहे। ऐं जेकॾहिं का अहिड़ी शइ जंहिंखे हिकिड़े पासे खां गरम कजे ऐं उन जी वरी पुछड़ीअ ॾे बि असांजे हथ ताईं गर्मी पहुचे त उहो थर्मल यानी गर्मीअ खे कंडक्ट थो करे, गर्मी खे गुज़ारे थो, त उहो पिणु धातु आहे। मिसाल जे तौर ते सोन, लोह, चांदी या एल्यूमिनियम जेको आहे जंहिंमां टिन ठहंदा आहिनि बोतलुनि जा, इहे सभई धातुनि जा मिसाल आहिनि। बाक़ी जेको एलाइज़ आहे, जेको असांजे किताब में लिखियलु आहे, त इहो एलाए मठ जेको आहे उहो आमतौर ते 2 या 3 धातुनि जी पाण में मिलावट हूंदी आहे, उनखे असां एलाए चवंदा आहियूं। Non-metal is an element that doesn't have the characteristics of metal, including ability to conduct heat or electricity, luster or flexibility। सो गैर धातु जेको आहे उहो हिकिड़ो अहिड़ो आंसर आहे जंहिंमें धातुअ जूं ख़ासियतूं कोन हूंदियूं आहिनि। मिसाल जे तौर ते उन मां गर्मी क्रॉस कोन कंदी आहे, उन मां बिजली क्रॉस कोन कंदी आहे, उनखे चमक न हूंदी आहे, ऐं उहो फ्लैक्सिबल कोन हूंदो आहे, उनखे मोड़े मरोड़े नथो सघिजे। मिसाल जे तौर ते कार्बन, इहो नॉन मेटल आहे। सो कार्बन खां अलावा जेके ॿिया हुया, नाइट्रोजन, ऑक्सीजन, फ्लोरीन, क्लोरीन, सल्फर, फास्फोरस, इहे सभई, ब्रोमीन, आयोडीन, इहे नॉन मेटल्स आहिनि, गैर धातु। ऐं नंबर 3 जेको क़िस्म आहे हिननि जो उहो आहे मेटलॉइड्स। मेटलॉइड इज़ एन एलिमेंट, फॉर एग्जांपल आर्सेनिक, एंटीमनी और टिन, ही वारा जेके ब्लैक रंग जा ॾेखारियल आहिनि, इहे धातुअड़ा आहिनि, आर्सेनिक, एंटीमनी या टिन, हुज प्रॉपर्टीज़ आर इंटरमीडिएट बिटवीन दोज ऑफ मेटल्स एंड सॉलिड नॉन मेटल्स सेमी कंडक्टर। हिननि जूं ख़ासियतूं मेटल्स ऐं नॉन मेटल्स जे विच थरियूं हूंदियूं आहिनि। मिसाल जे तौर ते इहे मेटलॉइड जेके टिन आहे, इहो टिन जेकॾहिं गैर धातुअ सां मिलंदो त धातु वांगुरु रिएक्ट कंदुसि, ऐं जेकॾहिं वरी धातु सां मिलंदो त वरी गैर धातु वांगुरु रिएक्ट कंदुसि, त यानी पंहिंजी ख़ासियत खे मटाए वेंदो। ऐं ॿियो जेको आहे हीउ सेमी कंडक्टर हूंदा आहिनि, ही नॉन कंडक्टर हूंदा आहिनि। नॉन मेटल बिजली ऐं गर्मी खे न आहिनि पसराईंदा, पर मेटल जेके हूंदा आहिनि उहे वरी बिजली ऐं गर्मी जा पसराईंदड़ हूंदा आहिनि। मेटलॉइड्स जेके आहिनि उहे सेमी कंडक्टर आहिनि, उन्हनि मां कुझु क़दुरु गर्मी क्रॉस कंदी आहे, कुझु क़दुरु जेको आहे बिजली क्रॉस कंदी आहे। ही मोस्टली
जेको आहे सो हिननि जे विच में फिज़िकल जेके आहिनि उहे फ़र्क़ु बयानु कयल आहिनि। केमिकल तौर ते कीमियाई तौर ते मेटल उनखे चइबो आहे जेको इलेक्ट्रॉन ॾे, इलेक्ट्रो पॉज़िटिव हुजनि, रिएक्शन में जेको इलेक्ट्रॉन ॾे उनखे मेटल चइबो आहे। नॉन मेटल उनखे चइबो आहे जेको इलेक्ट्रॉन वठे, गैर धातु इलेक्ट्रॉन नेगेटिव थींदो आहे, इलेक्ट्रॉन ॾींदो कोन्हे को इलेक्ट्रॉन वठंदो आहे। ऐं मेटालाइट जेके आहिनि उहे जीअं त इंटरमीडिएट आहिनि, विचोला आहिनि, तंहिंजे करे जेकॾहिं गैर धातु जा मिलंदा त उनखे इलेक्ट्रॉन ॾींदा, पर जेकॾहिं मेटल सां मिलंदा त उन सां इलेक्ट्रॉन वठंदा। हाउ टू राइट सिंबल, निशानी कीअं लिखबी आहे। सिंबल इज़ एन एब्रिविएशन टू रिप्रेजेंट द नेम ऑफ एलिमेंट। अंसर जे नाले खे ज़ाहिर करण जे लाइ हिकिड़ो जेको मुख़फ़िफ़ आहे असां उनखे सिंबल या निशानी चवंदा आहियूं। सिंबल निशानी असां मिसाल जे तौर ते सी लिखंदा आहियूं, कार्बन, यानी कार्बन अंसर खे ज़ाहिर करण जे लाइ असां हिकिड़ो अखर लिखियोसीं, इन सी खे चवंदा असां सिंबल, निशानी। अंसर खे हिकिड़े अखर या ॿिनि अखरनि में ज़ाहिर कयूं त उनखे निशानी चइबो आहे। A symbol is taken from the name that elements from English, Latin, Greek and German। निशानी जेका आहे, जेकी अंसरनि जा अंग्रेज़ी में नाला आहिनि, लातीनी में नाला आहिनि, ग्रीक ॿोली में या जर्मन ॿोली में, उन्हनि नालनि मंझां अखर वरितल आहिनि जिन खे असां निशानी सॾींदा आहियूं। इन जा कुझु उसूल आहिनि, उहे उसूल तव्हांखे यादि करणु घुरिजनि। सिंबल्स आर यूजुअली 1 or 2 letter long। निशानी जेका आहे उहा या त हिकु अखरी हूंदी या उहा ॿिए अखरी हूंदी, बसि वधि में वधि 2 अखरनि जी निशानी अंसर जी लिखबी आहे। Every symbol starts with capital letter as carbon with C or sulfur as S। हर निशानी जेका आहे उहा वॾे अखर सां लिखबी, जीअं कार्बन जी असां लिखूं था C त इहो कैपिटल लेटर हूंदो, या सल्फर जी लिखूं था S त S वॾी हूंदी। If symbol is second letter then start with capital and second will be in small letter। जेकॾहिं निशानी जेका आहे ॿिए अखरी आहे त उन जो पहिरियों अखर कैपिटल हूंदो ऐं जेको ॿियो अखर आहे उहो हमेशह नंढो हूंदो। मिसाल जे तौर ते हेलियम जी निशानी असां लिखंदा आहियूं HE, ॿिए अखरी निशानी अथसि त पहिरियों अखर कैपिटल आहे ऐं ॿियो अखर जेको आहे उहो नंढो आहे। सोडियम Na, N जेका आहे उहा कैपिटल हूंदी ऐं ॿियो अखर जेको आहे उहो नंढो हूंदो। क्रोमियम C वॾी ऐं R जेका आहे उहा नंढी हूंदी। इहे उसूल आहिनि, तव्हांखे यादि रखणु घुरिजनि। जेकॾहिं CR क्रोमियम ॿई वॾा अखर लिखबा त निशानी ग़लति थी वेंदी, या वरी Na सोडियम ॿई नंढा हूंदा तॾहिं बि निशानी ग़लति थींदी। तंहिंजे करे इन्हनि उसूलनि खे सही तरीक़े सां फॉलो कयो वञे। मिसाल जे तौर ते कार्बन C कैपिटल लेटर में लिखियल आहे, हिकु अखरी आहे। सल्फर S वॾे अखर में लिखियल आहे छो त हिकु अखरी आहे, पर हेलियम HE H वॾी आहे ऐं ॿियो जेको लेटर आहे उहो नंढो आहे। इहे उसूलनि तहत निशानियूं दुरुस्त लिखियल आहिनि। The symbols of 30 elements in English derived from Latin, Greek and German are given in table 1.3। असांजे किताब 9 जी केमिस्ट्रीअ में 1.3 जी जेका टेबल ॾिनल आहे उन में पहिरियां जेके आंसर आहिनि उन्हनि जा नाला, उन्हनि जो एटॉमिक नंबर ऐं उन्हनि जी जेका निशानी आहे उहा कहिड़ी ॿोली मां वरितल आहे इहो पिणु ॾेखारियल आहे। मिसाल जे तौर ते हाइड्रोजन, इन जो हाइड्रोजन जो जेको नालो आहे उहो ग्रीक ॿोलीअ जे लफ़्ज़ जीनेसिस मां वरितल आहे ऐं उन जी निशानी आहे H। ईअं वरी हेलियम, उन जो नालो हेलियोस मां वरितल आहे, निशानी अथसि HE। ऐं ईअं लिथियम, बेरिलियम, बोरान, वींदे, ज़िंक ताईं उन्हनि जूं हेॾा निशानियूं ॾिनल आहिनि ऐं हेॾा उन्हनि जी रूट ॾिनल आहे त कहिड़ी ॿोली मां इन्हनि ते इहो नालो पियो आहे। मुरकिब, कंपाउंड। The compound is a substance formed when 2 or more elements are chemically bonded together in a fixed ratio by mass। मुरकिब उहा शइ आहे जेका अंसरनि जे पाण में कीमियाई मिलाप जे करे ठहंदी आहे ऐं उहे अंसर पाण में हिकिड़े फिक्स रेशो में मिलंदा आहिनि। As a result, a new entirely different properties possessing substance is formed, जंहिंजे नतीजे में हिकु नई शइ नयुनि ख़ासियतुनि सां ठही पवंदी आहे। The type of bonds holding elements may be ionic bonds or covalent bonds। मुरकिबत जेके ठहंदा आहिनि उन्हनि जे विच में जेको बॉन्ड आहे उहो आयोनिक बॉन्ड बि थी सघे थो या उहो जेको आहे सो कोवेलेंट बॉन्ड बि थी सघे थो। सो मुरकिब असां छा के चऊं था, मुरकिब हिकु अहिड़ी शइ आहे जेका ॿिनि या ॿिनि खां वधीक अंसरनि जी ठहियल हूंदी आहे ऐं उहे अंसर पाण में
कीमियाई तौर ते मिलियल हूंदा आहिनि। अंसर जेके आहिनि उहे पाण में जॾहिं कीमियाई तौर ते मिलंदा आहिनि त ॿिनि तरीक़नि सां मिलंदा आहिनि। या त उहे आयोनिक बॉन्ड ठाहींदा आहिनि, आयोनिक तरीक़े सां मिलंदा आहिनि त हिकिड़ो आयोनिक कंपाउंड ठही पवंदो आहे, या वरी अंसर जेके आहिनि कोवेलेंट तरीक़े सां, कोवेलेंट बॉन्ड जी मदद सां पाण में मिलंदा त कोवेलेंट कंपाउंड ठही पवंदो आहे। सो यानी जेकॾहिं बॉन्डनि जा ॿ क़िस्म आहिनि त मुरकबनि जा बि ॿ क़िस्म आहिनि। आयोनिक बॉन्ड हूंदो त आयोनिक मुरकब, कोवेलेंट बॉन्ड हूंदो त कोवेलेंट मुरकब। मिसाल जे तौर ते सोडियम क्लोराइड, कॉपर सल्फेट, पोटेशियम ब्रोमाइड आर आयोनिक कंपाउंड। इहे जेके आहिनि आयोनिक कंपाउंड आहिनि, सोडियम क्लोराइड, कॉपर सल्फेट या पोटेशियम ब्रोमाइड। ऐं H2O, वाटर, मीथेन, सल्फ्यूरिक एसिड आर कोवेलेंट कंपाउंड्स। सल्फ्यूरिक एसिड इहो बि कोवेलेंट कंपाउंड आहे, मीथेन बि कोवेलेंट कंपाउंड आहे, ऐं पाणी जेको आहे सो कोवेलेंट कंपाउंड आहे। टेबल 1.5 सम कॉमन कंपाउंड्स विद देयर फार्मूला। किताब में टेबल 1.5 ॾिनल आहे जंहिंमें कुझु आम मुरकब आहिनि ऐं उन्हनि जा कीमियाई फार्मूला ॾिनल आहिनि। इहे तव्हांखे 9 जे शागिर्दनि खे सभई फार्मूला जेके आहिनि घटि में घटि यादि हुजणु घुरिजनि। मिसाल जे तौर ते वाटर H2O, सैंड वारी जेका थींदी आहे सिलिकॉन डाइऑक्साइड उनजो फार्मूलो आहे, सोडियम हाइड्रोक्साइड, कास्टिक सोडा NaOH, सोडियम हाइड्रोक्साइड हिनखे पढ़ंदासीं। कॉमन साल्ट, टेबल साल्ट में हिनखे चइबो आहे, जेको असां लूणु खाईंदा आहियूं उनजो फार्मूलो आहे NaCl, ऐं उनखे पढ़ंदासीं सोडियम क्लोराइड करे। वॉशिंग सोडा जेका खार थींदी आहे, इहा कास्टिक सोडा आहे, मिठी सोडा। इहा वॉशिंग सोडा आहे खार जंहिंसां कपिड़ा धोईंदा आहियूं, Na2CO3.10H2O। सो हिनखे असां छा पढ़ंदासीं, सोडियम कार्बोनेट करे पढ़ंदासीं, हिनखे पढ़ंदासीं सोडियम कार्बोनेट। पाणी जेको आहे उनखे असां हिते पढ़ंदासीं कोन नाले में। कैल्शियम कार्बोनेट, लाइम स्टोन जेको चुन जो पत्थर आहे उनखे असां CaCO3 जो फार्मूलो आहे कैल्शियम कार्बोनेट करे हिनखे पढ़ंदा आहियूं। शुगर, उनजो फार्मूलो अमोनिया, सल्फ्यूरिक एसिड ऐं कैल्शियम ऑक्साइड। मुक़ररु निस्बत मुरकब जे अंदरि जेका असां पढ़ीसीं त अंसर जॾहिं पाण में मिलंदा आहिनि मुक़ररु निस्बत में त मुरकब ठहंदो आहे। इन खे पाण जेकॾहिं ॾिसूं त मिसाल जे तौर ते पाणी आहे H2O, इन जो फार्मूलो आहे, उनजी निस्बत आहे H2 यानी हाइड्रोजन जा 2 एटम ऐं O यानी ऑक्सीजन जो हिकु एटम। सो जेकॾहिं पाणी जो मालिक्यूल तव्हां कहिड़ो बि ॾिसो त उन में 2 हाइड्रोजन ऐं 1 ऑक्सीजन हूंदी। समूरे पाणीअ जे अंदरि हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन जा आइटम तव्हांखे ईअं ई मिलंदा, 2 हाइड्रोजन जा आइटम हूंदा, 1 ऑक्सीजन जो आइटम हूंदो। इन खां अलावा जेकॾहिं तव्हां सम्झो था त हाइड्रोजन जा 2 एटम खणूं ऐं ऑक्सीजन जा 2 एटम खणूं त इहो को ॿियो मुरकब थी वेंदो। पाणी हमेशह हिन ई निस्बत में ठहंदो, हाइड्रोजन जा 2 एटम ऐं ऑक्सीजन जो 1 एटम। सो पाणी हिकु मुरकब आहे, तंहिंजे करे उनजा आंसर जेके आहिनि उहे पाण में फिक्स रेशो में आहिनि। कंपाउंड्स आर ऑलवेज फॉर्म्ड विद फिक्स रेशो। कंपाउंड जेके मुरकब हूंदा आहिनि उहे पाण में हमेशह मुक़ररु निस्बत में मिलंदा आहिनि। जॾहिं त जेका मिलावट आहे मिक्सचर, उनजो जेकॾहिं मिसाल खणूं त उन में हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन असां पाण में मिलायूं था। हिकिड़े थांव में हाइड्रोजन मिलायो, हाइड्रोजन तव्हां ऑक्सीजन सां मिलाईंदा वञो त छा थींदो त उन्हनि जी का बि निस्बत कोन हूंदी। तव्हां 4 मालिक्यूल हाइड्रोजन जा खणो, 2 मालिक्यूल ऑक्सीजन जा खणो, तव्हांजी मर्ज़ी आहे, मिली वेंदा, मिक्सचर ठही वेंदी। तव्हां जेकॾहिं 4 मालिक्यूल था खणो जोड़ियूं हाइड्रोजन जूं ऐं 3 जोड़ियूं था खणो ऑक्सीजन जूं, तॾहिं बि मिलावट ठही वेंदी, छो त मिलावट में नो एनी फिक्स्ड रेशो इज़ प्रेजेंट इन मिक्सचर। मिलावट में को बि फिक्स रेशो मौजूदु कोन हूंदो आहे। हाइड्रोजन जा जेतिरा बि तव्हां ग्राम खणो, ऑक्सीजन जा जेतिरा बि ग्राम खणो, मिली वेंदा पाण में, पर मुरकब जेको आहे उहो हमेशह फिक्स्ड रेशो में ई पाण में मिलंदो आहे। मुरकब या कंपाउंड असांखे 2 क़िस्मनि में मिले थो, हिकिड़ो आहे कोवेलेंट कंपाउंड, ॿियो आयोनिक कंपाउंड। कोवेलेंट कंपाउंड, कंपाउंड्स फॉर्म्ड बाय शेयरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स फॉर्म्ड बिटवीन नॉन मेटल एलिमेंट्स। ही मुरकब जेके आहिनि उहे इलेक्ट्रॉननि जे शेयरिंग करण जे करे ठहंदा आहिनि, हिक ॿिए सां इलेक्ट्रॉन जेके आहिनि विरहाईंदा आहिनि। ऐं हीउ हमेशह जेको कोवेलेंट कंपाउंड आहे उहो नॉन मेटल एलिमेंट गैर धातुनि अंसरनि जे विच में ठहंदो आहे। आयोनिक कंपाउंड, कंपाउंड्स फॉर्म्ड बाय कंप्लीट ट्रांसफर ऑफ इलेक्ट्रॉन्स, अहिड़ा मुरकब जिन में इलेक्ट्रॉननि जी मुंतकिली थींदी हुजे, हिकिड़ो एलिमेंट इलेक्ट्रॉन ॾींदो ऐं ॿियो एलिमेंट इलेक्ट्रॉन वठंदो, हिन में शेयरिंग थींदी आहे, हिन में ट्रांसफर थींदी आहे। फॉर्म्ड बिटवीन मेटल एंड नॉन मेटल एलिमेंट्स, हीउ जेको आयोनिक कंपाउंड आहे उहो धातु ऐं गैर धातु अंसरनि जे विच में ठहंदो आहे। मिसाल जे तौर ते सोडियम क्लोराइड, कॉपर सल्फेट, पोटेशियम ब्रोमाइड आर आयोनिक कंपाउंड। हाणे ॾिसो आयोनिक कंपाउंड आहिनि, हीउ मेटल आहे, हीउ नॉन मेटल, हीउ मेटल आहे, हीउ ॿई नॉन मेटल,
ही मेटल आहे, ही नॉन मेटल। सो जिते बि मेटल ऐं नॉन मेटल मिलियल हुजनि त उहो आयोनिक कंपाउंड थींदो। पर जेकॾहिं ॿई आंसर गैर धातु आहिनि, हाइड्रोजन बि गैर धातु, ऑक्सीजन बि गैर धातु, त इहो कोवेलेंट कंपाउंड। कार्बन हाइड्रोजन ॿई गैर धातु, त इहो बि कोवेलेंट कंपाउंड आहे। सल्फ्यूरिक एसिड बि ईअं ई कोवेलेंट कंपाउंड आहे। शइ या सब्सटेंस, a piece of matter in pure form is termed as a substance। मादे जो अहिड़ो टुकड़ो जेको ख़ालिस हालत में हुजे त असां उनखे सब्सटेंस यानी शइ चऊं था। एवरी सब्सटेंस हैज़ फिक्स्ड कंपोजिशन एंड स्पेसिफिक प्रॉपर्टीज़। हर हिकु सब्सटेंस खे मुक़ररु जोड़जक हूंदी आहे ऐं उनखे पंहिंजूं मख़सूस ख़ासियतूं हूंदियूं आहिनि। फॉर एग्जाम्पल साल्ट, लूणु, डायमंड, हीरो एंड सल्फर, गंधरफ। हाणे गंधरफ बि अंसर आहे, डायमंड जेको आहे उहो बि अंसर आहे, पर साल्ट जेको आहे उहो लूणु आहे, मुरकिब आहे। हाणे ॾिसो मुरकिब ऐं जेके अंसर आहिनि असां इन्हनि खे ई सब्सटेंस चई सघूं था। छो त मिलावट खे सब्सटेंस इन जे करे कोन था चऊं त मिलावट में त शयूं हूंदियूं ई मिलियल आहिनि, उहा ख़ालिस थींदी कोन्हे का। पर मुरकिब जेको आहे उहो ॿिनि शयुनि मां ठहियल हूंदो, उहे बि ख़ालिस हूंदो। जेकॾहिं मुरकिब में का ॿी शइ तव्हां मिलाए छॾियो था त पोइ इहा वरी मिलावट थी वेंदी, मुरकिब कोन रहंदो। तंहिंजे करे मुरकिब हुजे जेको ख़ालिस पाण आहे, उन में का ॿी शइ मिलियल कोन्हे का, त असां उनखे सब्सटेंस चवंदासीं। पर जेकॾहिं तव्हां लूण खे पाणी में मिलाए छॾियो त हाणे इन मिलावट खे असां सब्सटेंस न चवंदासीं, इनखे चवंदासीं इहा मिलावट आहे, ॿई शयूं मिलियल आहिनि। ख़ासि ख़ालिस हिकिड़ी शइ हुजे त असां उनखे सब्सटेंस चवंदासीं। अॼोको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो। वधीक वीडियोस लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।